Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. अफगान तालिबान जे सियासी विंग जे सरबरा मुला अब्दुल गनी ब्रादर के अफगानिस्तान में अहम जिम्मेवारी मिलण जो इम्कान अॼु ई अफगानिस्तान पहुचंदो। तालिबान जी सियासी क़यादत कतर खां अफगानिस्तान जे शहर कंधार रवानी। कंधार में तालिबान अॻवान जी आजियां जूं तैयारियूं जारी। शहर में अलर्ट। अफगानिस्तान जा हुकूमती मामला फौरी तौर कंधार मां हलाइण जा इम्कान। मुला अब्दुल गनी ब्रादर 20 सालनि बाद अफगानिस्तान पहुचंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अफगानिस्तान सूरत हाल ते गणती ज़ाहिर कंदे फौरी तौर पॉलिसी जोड़े पार्लियामेंट के एतमाद में वठण जो मुतालबो करे छॾियो। दहशतगर्दी जी रोकथाम लाइ नेशनल एक्शन प्लान ते सख़्ती सां अमल जो भी मुतालबो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत यकीनी बणाए त अफगानिस्तान सूरत हाल जा असर न पवनि। काबुल में अमुन क़ाइमु न थियो त अफगान मुहाजिर पाकिस्तान जो रुख करे सघनि था। हुकूमत अमुन मान ते ध्यानु न ॾिनो त हालतूं ख़राब थी सघनि थियूं। दासू डैम ऐं कराची धमाके बाद ग़लती जी गुंजाइश नाहे रही। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त वज़ीर आज़म कंफ्यूजन जो शिकार आहे। पाकिस्तान अफगानिस्तान में तालिबान जी हुकूमत तस्लीम करण बाबति अकेले सिर्फ़ फ़ैसिलो न कंदो। दोस्त मुल्कनि सां राब्ते में आहियूं। आलमी ताक़तुनि सां गॾिजी अफगानिस्तान बाबति फ़ैसिलो कंदासीं। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी काबीना इजलास बाद ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान काबीना खे अफगानिस्तान सूरत हाल ते एतमाद में वरितो। पाकिस्तान अफगानिस्तान में मौजूद टोलनि ऐं दोस्तनि सां राब्ते में आहे। पाकिस्तान अशरफ गनी खे बि अकेले सिर हुकूमत न करण जो मशवरो ॾिनो हो। अफगानिस्तान में विगोड़ अशरफ गनी शुरू कया जेको अमेरिकी डॉलर्स जूं 4 गाॾियूं भरे भॼी वियो। तय थियो हो त अशरफ गनी टीम सां गॾु इख्तियार तालिबान क़यादत हवाले कंदो। तालिबान अॻवान मौलवी अब्दुल हक हमाद अफ़गान टीवी के इंटरव्यू में चयो आहे त अफगानिस्तान में गॾियल निज़ाम लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। सूबनि जो कंट्रोल हासिल करण दौरान रुगो 50 माइजी विया हूंदा। तालिबान फ़ौजी कमीशन जे सरबराह मौलवी मोहम्मद याकूब जी ॻाल्हि तालिबान लाइ हर्फ़ आख़िर आहे। काबुल में सरकारी मुलाज़मनि लाइ आम माफ़ी जे ऐलान बाद हालतूं मामूल ते अचण लॻियूं। वॾेही मीडिया जी औरत रिपोर्टर्स खे परदे सां रिपोर्टिंग करण जी इजाज़त। अफगानिस्तान मां अमेरिकी फ़ौज जी वापसी जो फ़ैसिलो दुरुस्त हो। फ़ैसिले ते शर्मसारी नाहे। चीन ऐं रूस जी ख़्वाहिश हूंदी त अमेरिका अफगानिस्तान में वधीक डॉलर्स ख़र्च कंदो रहे। काबुल ते अफ़गान तालिबान जे कब्ज़े बाद अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त अमेरिका जो मिशन काबुल खे तब्दील करण न पर अलक़ाइदा जो ख़ात्मो हो, जंहिंमें कामयाबी मिली आहे। अशरफ गनी खे तालिबान सां ॻाल्हियुनि जो मशवरो ॾिनो हो पर हुन साफ़ इनकार करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल तरफ़ां अफगानिस्तान में तशद्दुद फौरी तौर ख़त्म करण जो मुतालबो। गॾियल बयान में चयो वियो त आलमी बिरादरी यकीनी बणाए त अफगानिस्तान दहशतगर्दनि जी आमाज़गाह न बणिजे। अफगानिस्तान में समूरनि धड़नि ऐं औरतुनि जी नुमाइंदगी ते ॿधल हुकूमत क़ाइमु करण ते बि ज़ोर। सिंध जा तालीमी इदारा सूमर खां 50% हाज़िरी सां खोलण जो फ़ैसिलो। कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि जे वालिदैन लाइ बि वैक्सीन लाज़मी करार। तालीम खाते जो चवणु आहे त वालिदैन पंहिंजा वैक्सीनेशन कार्ड तालीमी इदारनि में जमा कराइण लाइ पाबंद हूंदा। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जे इजलास में सिहत खाते तरफ़ां 50% हाज़िरी सां स्कूल खोलण ते इतफ़ाक़ कयो वियो। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त रुगो उहे स्कूल खुलंदा जिन जे समूरनि उस्तादनि वैक्सीन कराई आहे। तालीम खाते जो चवणु आहे त 16 सालनि जे नौजवाननि खे वैक्सीन कराइण लाइ MCOC खे ख़त लिखियो वेंदो। हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन विच में 2023 जी आम चूंडुनि में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ते इतफ़ाक़ थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ दावा कई आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मां मुतमइन आहे। उन पंहिंजी टेक्निकल टीम नामज़द करे छॾी आहे। रुगो वोटर्स जी सुञाणप जो सिस्टम ऐड करणो आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स बाबति ख़दशा बि ख़त्म थी वेंदा। जेकॾहिं मकानी या नंढी चूंड में वोटिंग मशीन जो इस्तेमालु थिए थो त सुठो सवण साबित थींदो।
सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख सुप्रीम कोर्ट के एडहॉक जज तौर हल्फ न कयो। जस्टिस अहमद अली शेख इस्लामाबाद में थियल हल्फ बरदारी तकरीब में शिरकत बदरां सिंध हाई कोर्ट पहुतो। जस्टिस अहमद अली शेख एडहॉक जज तौर हल्फ न खणण बाबत चीफ जस्टिस के आगाह करे चुको। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख के सुप्रीम कोर्ट जो मुस्तकिल जज न बणाइण खिलाफ वकील सरापा एहतजाज बणियल। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, सक्खर ऐं नवाबशाह समेत सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। वकील अॻवाननि जो चवणु आहे त जस्टिस अहमद अली शेख जी एडहॉक जज तौर मुक़ररी आइन जी भञकड़ी आहे। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख की सुप्रीम कोर्ट में एडहॉक जज तौर मुक़ररी सिंध की अदालतुनि जी बेइज़्ज़ती आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ग़लत फ़ैसिला करे अदलिया के तकरारी न बणायो वञे। जस्टिस अहमद अली शेख जे एडहॉक जज तौर मुक़ररी जे फ़ैसिले सां बेचैनी जी सूरत-ए-हाल आहे। इमरान हुकूमत न रुगो सिंध पर समूरनि सूबनि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। कराची मवाज कोर्ट धमाके जो 3 ॾींहनि बाद दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। जमात इस्लामी जे अॻवान मेराज मोहम्मद जी फ़रियाद ते मदीना कॉलोनी थाणे ते केस दाख़िल कयो वियो। धमाके में सवात वासी 14 ॼणा मारिजी विया हुआ। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मवाज कोर्ट वाक़े जी कंहिं ज़िम्मेवारी क़बूल नाहे कई। अफ़गानिस्तान सूरत-ए-हाल सबबि सूबे में सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि। दहशतगर्दी के इम्कानी ख़तरे के मुंहुं ॾियण लाइ सख़्त कदम खणी रहिया आहियूं। सजावल ऐं जाती में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सिंध जो तालीमी निसाब बहितर आहे। असां वफ़ाक़ जे हिक जहिड़े निसाब बदिरां पंहिंजे हिसाब सां निसाब पढ़ाईंदासीं। PTI आज़ाद कश्मीर में वज़ीर आज़म खां पोइ सदर बि चूंडाइण में कामयाब। बैरिस्टर सुल्तान महमूद चौधरी आज़ाद कश्मीर जो 28हों सदर चूंडिजी वियो। कानून साज़ असेंबली में वोटिंग दौरान PTI जो सुल्तान महमूद चौधरी 34 वोट खणी कामयाब थी वियो। गडियल ओपोज़िशन जे उम्मीदवार मियां अब्दुल वहीद 16 वोट खंया। सुप्रीम कोर्ट पीपल्स पार्टी जी हुकूमती दौर में आंदल बरतरफ़ मुलाज़िम बहाली एक्ट के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी भर्तियुनि ऐं तरक़ियुनि बाबति केस जो फ़ैसिलो जारी। अदालत फ़ैसिले में चयो आहे त साल 2010 में हिक ख़ासि तबिके खे फ़ाइदो पहुचाइण लाइ एक्ट ठाहियो वियो। एक्ट तहत समूरनि मुलाज़िमनि खे मिलियल मराहतूं रोकण जो हुकुम। एक्ट मां फ़ाइदो वठंदड़ समूरा मुलाज़िम पंहिंजी पुराणी पोज़ीशन ते वापसि अची वेंदा। पीपल्स पार्टी हुकूमत साल 2010 में समय बरतरफ़ मुलाज़िमनि खे एक्ट ज़रिए बहाल कयो हो। सुप्रीम कोर्ट पीपी अमने ख़ुर्शीद शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत ॼाणायो त नैब 4 जून ते ख़ातिरी कराई हुई त 2 हफ़्तनि में सप्लीमेंट्री रेफरेंस दाख़िल कयो वेंदो, पर अञा ताईं रेफरेंस दाख़िल नाहे कयो वियो ऐं 44 मां रुगो 5 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थिया आहिनि। ख़ुर्शीद शाह नैब रेफरेंस में 2 सालनि खां गिरफ़्तार आहे। रावंती भरिसां नारी खे 11 तोहमत में क़त्ल करे लाश बिना गुसल ऐं कफ़न जे दफ़नाइण वारे वाक़े जो केस दाख़िल। रावंती पुलिस रुख़साना समेजो जो लाश हथ करे संदसि 2 भाइरनि जान मोहम्मद ऐं हनीफ समेजो ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। पुलिस दावा कई आहे त गिरफ़्तार जवाबदार जान मोहम्मद समेजो भेण खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। न्यू सैदाबाद भरिसां जरगाई भोतारनि तरफ़ां गोरहारी नारी जो खून लोड़ण लाइ जरगो। मक़तूल यास्मीन हाजाणो जे खून की क़ीमत 15 लाख रुपया मुक़रर। नारी जी कवरकुशाई रोकाइण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराइण जी फ़तवा जारी। हाशिम हाजाणो जे सरपंच हेठि जरगे दौरान नारी जे पीउ टोह ऐं चाचे नवाब ते खून साबित। मथनि 15 लाख रुपया ॾंढ हयो वियो। नारी जी अमड़ जी दरख़्वास्त ते कुझु ॾींहं अॻु मटियारी जी अदालत कवरकुशाई लाइ मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम ॾिनो हो। लाहौर में राजा रंजीत सिंह जो मुजस्समो ड्राहींदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मथस केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। इंतज़ामिया तरफ़ां वॉल्ड सिटी ऑफ लाहौर अथॉरिटी खे राजा रंजीत सिंह जे मुजस्समे जी बहाली जो कमु जल्द मुकमल करण जी हिदायत।
सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज। सन में पुछड़ी थे आबादगारन तरफा मातम करे पानी खोट खिलाफ एहतजाज रिकॉर्ड। भिटशा में आबादगारन धरणो हुयो। आपाशी अमलदारन खिलाफ नारेबाजी। आबादगारन तरफा पानी की खोट खत्म करण जो मुतालबो। ना होगा ना होगा ये तो मजलूम का मातम है, ना होगा ये तो मजलूम का मातम है, ना होगा ये तो मजलूम का मातम है, ना होगा ये तो मासूम का मातम है, ना होगा। हर दिल में होगा, हर घर में होगा, हर दिल में होगा, हर घर में होगा, दश्त में होगा, गुलजार में होगा, होगा मजलूम का मातम है, ना होगा ये तो मासूम का मातम है, ना होगा। सिंध समेत सॼे मुल्क में 8 मुहर्रम अल हराम जा मातमी जुलूस ऐं मजलिसूं। कराची में जुलूस लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। जुलूस जे गुज़रगाहनि भरिसां दुकान सील, कंटेनर रखी रोड बंद कया विया। रोडी में 550 साल पुरानी तारीख़ी करबला मौला जो शमगुल मातम अॼु राति थींदो। मुख़्तलिफ़ इलाक़नि खां अज़ादारनि जे काफ़िलनि जी आमद जारी। शहर 3 ॾींहंनि लाइ मुकमल सील। सिक्योरिटी लाइ 1500 पुलिस एहलकार मुक़रर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां ॾिठियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ अवां विज़िट कयो असांजी वेबसाइट theTimeNews.tv। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा व्यूज़ टाइम। अवां ॾिसंदा रहो